الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم हुयन बिन जुमन का हजरात खुलफाए राशिदीन मां नंबर वार हर एक जे फ़ज़ाइल जे बारे में कुछ ॻाल्हियूं अर्ज़ कयूं वञनि पियूं। चुनाचे अॼु ख़लीफ़े सालिस हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में कुछ अर्ज़ करण जो इरादो है। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जा भी वॾा फ़ज़ाइल आहिनि, छो त तमाम सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, तमाम अहले बैत जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ रखण वारा, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साथी, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सभिनी खां पहिरीं उम्मत मां सभिनी खां पहिरीं ईमान आणण वारा, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ॾियण वारा, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दीन इस्लाम ते पंहिंजूं जानियूं, पंहिंजो माल सभु कुझु लुटाइण वारा, इन्हनि जा वॾा फ़ज़ाइल आहिनि। अल्लाह पाक वटि इन्हनि जा वॾा मर्तबा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह जा रसूल आहिनि। ऐं वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम, ऐं जेके पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु आहिनि उहे काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि ऐं पाण में महिरबान आहिनि। त क़ुरान पाक में कई सारियूं आयतूं आहिनि, कई सारियूं हज़ार जे लॻभॻि क़ुरान में आयतूं आहिनि, हज़ार जे लॻभॻि जेके सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे बारे में, सहाबा जे शान में नाज़िल थियूं आहिनि। बहरहाल अहादीस भी तमाम घणियूं आहिनि। चुनाचे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जा वॾा फ़ज़ाइल आहिनि, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी हिकिड़ी फ़ज़ीलत हदीस में या अचे थी, बुखारी में, मुस्लिम में, जो पाण अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त हिकिड़ो दफ़ो हज़रत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में तशरीफ़ फरमा हुआ ऐं जीअं कपिड़ो इंसान पाए थो, हिकिड़ो हेठां पाए थो, पाण सलवार पायूं था, मथां कमीज़ पायूं था, उन ज़माने जे अंदरि जेको आहे सो घणो करे गोॾ इस्तेमालु थींदी हुई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणो करे गोॾ पाईंदा हुआ। अॼु बि को माण्हू जेकर गोॾ पाए ऐं नियत करे सुन्नत जी त उनखे सवाबु मिलंदो।
गोॾ पई हुई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ऐं कमीज़ जेका आहे उहा थोरी हटी पई हुई राननि खां ऐं बुकिन, किन रिवायतुनि में अचे थो बुकिन खां, ऐं के लफ़्ज़ आहिनि त राननि खां, ईअं पाण वेठा हुआ पर गोॾ पियल हुई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला तशरीफ़ फरमा थिया, इजाज़त वरिती, पाण इजाज़त ॾिनी, अंदरि आया, ॻाल्हियूं ॿोलियूं शुरू थी हुयूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ई कैफ़ियत में हुआ। वरी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला दाख़िल थिया, पाण इन ई कैफ़ियत में हुआ। पर जेॾी महिल हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला इजाज़त वरिती त पाण सिधा थी ऐं पंहिंजो कपिड़ो जेको कमीज़ वारो उहो बि मथे विझी सिधा थी वेही रहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला आया, कुझु जेका उन्हनि जी हाजत हुई, कमु ॻाल्हि हुई, करे विया हलिया। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला आया, तव्हां ईअं ई वेठा हो, तव्हां को हरकत कान कई, ऐं तव्हां उन जे लाइ पंहिंजो को कपिड़ो सही कोन कयो। वरी हज़रत उमर आया, तव्हां बि ईअं ई वेठा रहिया हो। पर जेॾी महिल हज़रत उस्मान आया त तव्हां सिधा थी वेही रहिया हो ऐं तव्हां हरकत कई, तव्हां जेको पंहिंजा कपिड़ा दुरुस्त कया। पाण फरमायो, आउं उन शख़्स खां कीअं न हया करियां जंहिंखां फ़रिश्ता बि हया कंदा। आउं उन शख़्स खां कीअं न हया करियां जंहिंखां फ़रिश्ता बि हया कंदा। यानी हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला खां फ़रिश्ता बि हया कंदा। ऐं ॿी रिवायत में अचे थो त उस्मान जेको आहे रजुलुन हय्युन, ही हिन में ॾाढो हया आहे, हया जो मादो इलाही आहे हिन में। जेकॾहिं आउं हिन हालत में हिनखे इजाज़त ॾींदुसि त पोइ वरी ही मूं वटि पंहिंजी का ज़रूरत खणी कोन ईंदो, छो त हिनखे इहा ॻाल्हि ॾुखी लॻंदी त आउं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं ॾिसां। हालांकि कपिड़ो आहे ढकियल, हिकिड़ो कपिड़ो आहे, पर ॿियो कपिड़ो मथां कोन्हे, सुठे तरीक़े सां सलीक़े सां। तो बहरहाल यह हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जी फ़ज़ीलत है। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जी इहा बि फ़ज़ीलत है जो पाण जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा में हिजरत फरमाए तशरीफ़ फरमा थिया त पूरे मदीने में रुगो हिकिड़ो खूह हो जंहिंजो पाणी मिठो हो, बाक़ी जेको पाणी हो उहो ॿाढ़ो हो, खारो हो, कड़ो हो। हिकिड़ो खूह हो बीरे रूमा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको माण्हू इहो ख़रीद करे, खूह ख़रीद करे ऐं मुसलमाननि में जेको तो ॾेई छॾे, इन जो ॾोल मुसलमाननि जे ॾोल सां मिलाए छॾे, मक़सदु इहो त इहो मुसलमाननि ते वक़फ़ करे छॾे त जन्नत में इन खूह खां बहितर उन शख़्स जे लाइ खूह आहे। त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला पंहिंजे ज़ाती पैसनि मां उहो वठी खूह ऐं मुसलमाननि जे लाइ वक़फ़ करे छॾियो। वरी अहिड़े तरीक़े सां ग़ज़वे तबूक में, जंहिंखे जैशुल उसरा चवनि था, तमामु तंगीअ जो वक़्तु हो, तमामु परेशानी जो वक़्तु हो, पोइ हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते वेठा, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तरग़ीब ॾिनी ऐं तरग़ीब इहा ॾिनी त भई चंदो ॾियो, ज़रूरत आहे हींअर चंदे जी, सो चंदो ॾियो हर माण्हू। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला उथी बीठा, पाण फरमायो त सौ उठ टाट ऐं कजावनि समेत, माना जेको उठ ते सामान थींदो आहे सवार जे लाइ, जेको सामान विझंदा आहिनि, को कपिड़ो, वरी उन मथां काठीअ जो जेको आहे उहो कजावो हूंदो आहे, इहो इन्हनि समेत सौ उठ आउं थो ॾियां फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में। वरी वेही रहिया, वरी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरग़ीब ॾिनी, वरी उथी बीठा, उथी बी चवंदा बस त उठ,
बस्त उठ सामान सूधा, बस्त उठ टाट ऐं कजावन सूधा, माना जेको सवार खे उन में सामान हूंदो आहे सवारीअ जे लाइ, छले उठ ते सवार कोन थींदो आहे, उहो सामान सूधो बस्त उठां थो ॾियां। स हू थिया, बस्त ही थिया, टे स। वरी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरग़ीब ॾिनी, वरी उथी बीठा, चंद टेस्त उठ, टेस्त उठ सामान सूधो, जिन मफ़हूम आऊं थो ॾियां, माना टेस्त पहिरियां थिया, टेस्त पोयां थिया, छस उठ सामान सूधो। ऐं पाण रावी चए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेंबर तां लथा, पाण ॾाढा ख़ुशि हुआ ऐं पाण फरमायो त मां अला उस्मान, त उस्मान जे मथां को हरज कोन्हे, का ॾुखियाई कान्हे, जेकॾहिं अॼु खां पोइ हिन अमल खां पोइ ॿियो को बि अमल न करे त हुनजे लाइ का ॾुखियाई कान्हे, माना उनजो ख़ात्मो ईमान ते ख़ात्मो बिल ख़ैर थींदो। ॿी रिवायत में अचे थो त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु 1000 दीनार, दीनार सिक्का आहिनि, उन ज़माने में सिक्का हलंदा हुआ, अॼुकल्ह बि बाज़ मुल्कनि में सिक्का हलनि था, पर ख़ालिस सोन या ख़ालिस चांदीअ जा आऊं सम्झां थो त किथे बि कोन हूंदा, पर उन ज़माने में जेके दुनिया में सिक्का हलंदा हुआ उहे ख़ालिस सोन जा हूंदा, चांदीअ जा हूंदा। चांदीअ जो जेको सिक्को हूंदो उनखे दिरहम चवंदा हुआ ऐं सोन जो जेको सिक्को हूंदो उनखे दीनार चवंदा हुआ। त 1000 दीनार पंहिंजे आस्तीन में, हीअं पहिराण जे आस्तीन में 1000 दीनार जेको अदो रखी ऐं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला आया ऐं उहे 1000 दीनार अची हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हंज मुबारक में हुननि हीअं विझी ऐं पखेड़े छॾियो त ही मुंहिंजे तरफ़ां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रावी चए थो त मूं ॾिठो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि दीनारनि खे हीअं हथ सां जेको मथे हेठि कनि पिया ऐं पाण फरमाईंदा जेकॾहिं अॼु खां पोइ उस्मान को बि अमल न करे, जंहिंजो मफ़हूम को बि अमल न करे त ही हुनजे लाइ काफ़ी आहे। अहिड़े तरीक़े सां यानी ग़ज़वे जॾहिं सुलह हुदैबिया जे लाइ, सुलह हुदैबिया जे लाइ सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन निकिता। सुलह हुदैबिया कोन हुई, असल त उम्रो करण जे लाइ निकिता हुआ। दिगो किसो आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़्वाब ॾिठो त असां उम्रो पिया करियूं, पाण सहाबा खे ख़्वाब ॿुधायो, पोइ पाण इहो सम्झो त शायदि हिन साल ई सभु सहाबा चयो त साईं पोइ तयारु थियो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तयारु थिया, 1500 सहाबा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु तयारु थिया उम्रे करण जे लाइ। एहराम ॿधी जिते मदीना मुनव्वरा जो जेको आहे मीकात आहे उन मां एहराम ॿधी ऐं हाणे उम्रे जे लाइ जेको आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं 1500 सहाबा ऐं निकिता। हुदैबिया जो मक़ाम जेको आहे उहो सफ़ा वेझो आहे मक्कतुल मुकरमा, चंदा हुदैबिया जो बाज़ हिसो जेको हरम में आहे ऐं बाज़ हिसो जेको हिल में आहे। बहरहाल उते काफ़रनि रोकियो, हुननि चयो असां तव्हांखे उम्रे जे लाइ अंदरि मक्कतुल मुकरमा में दाख़िल थियणु कोन ॾींदासीं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त आऊं को अहिड़ो माण्हू इन्हनि ॾे मोकिलियां जेको ख़ानदान जे एतबार सां हिननि कुरैश जे ख़ानदान जे वॾो मुअज़्ज़ज़ ख़ानदानी माण्हू हुजे जंहिंजो हू एहतराम कनि। त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो त तव्हां वञी हिननि सां ॻाल्हायो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला विया, पोयां ख़बर आई, कूड़ी ख़बर हुई, पोयां ख़बर आई त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला खे काफ़रनि शहीद करे छॾियो। इन ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी सहाबा खां बैत वरिती त भई बैत करियो त विढ़ंदासीं ऐं जेको आहे सो जानियूं ॾियण ताईं, जेसि ताईं असांजे जान में जान आहे तेसि ताईं असां हिननि सां पिया विढ़ंदासीं। उन करे मुंहिंजे हथ ते जेको त बैत करियो, हथ ते हथु रखी ऐं इन क़िस्म जो जेको आहे सो वाइदो करियो। त हाणे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला त कोन हुआ, उहे उन्हनि जे ई करे त बैत रिज़वान थी पिए, त उन्हनि जी ख़बर आई त उहे शहीद थी विया आहिनि।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हिकिड़ो हथु खणी पाण फरमायो हीउ उस्मान जो हथु आहे, ऐं पंहिंजे ॿिए हथ ते रखी पाण फरमायो हीउ उस्मान जे तरफ़ां बि ॿिए हथ। अहिड़े ई तरीक़े सां जेको आहे सो पोइ त ख़बर पई त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आहे सो अलहमदुलिल्लाह ज़िंदा सलामत आहिनि। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो पहाड़ आहे जेको मक्कतुल मुकर्रमा ऐं मिना जे विच में आहे। जेॾी महिल को माण्हू मिना मां मक्कतुल मुकर्रमा जे तरफ़ वेंदो त पोइ साॼे पासे ते उनखे पवंदो उहो पहाड़। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु ये 4 हज़रात जेके आहिनि उहे उन पहाड़ ते हुआ। त उन पहाड़ लुॾियो, जंहिंखां पत्थर जेके आहिनि उहे हेठि वञी किरिया, पहाड़ तां पत्थर हेठि वञी किरिया। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पेर मुबारक कदम मुबारक उन ते हयो ऐं पोइ पाण फरमायो उसबुत सुबैर, ऐं सुबैर तूं जेको सो उसकुत तूं सुकूत में अची वञ, साकिन थी वञ, उस्कुन, छो त तुंहिंजे मथां केरु आहे? तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी आहे, हिकिड़ो सिद्दीक़ आहे ऐं 2 शहीद आहिनि। हिकिड़ो नबी, हिकिड़ो सिद्दीक़ ऐं 2 शहीद तुंहिंजे मथां आहिनि। तूं जेको आहे सो हरकत बंदि कर। एतिरे में उहो जेको उनजी हरकत बंदि थी वई। त वॾा फ़ज़ाइल आहिनि। अहिड़े इहो ई साॻियो इन ई तरीक़े जो वाक़ियो जेको आहे अहादीस में उहद जे बारे में बचे थो। जबल उहद जेको आहे उन ते बि 4 ई हज़रात हुआ। त उहद पहाड़ जेको त लुॾियो, त ईअं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते पेर मुबारक हणी पाण फरमायो त तूं सुकून में अची वञ, तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी, हिकिड़ो सिद्दीक़ ऐं 2 शहीद आहिनि। अहिड़े तरीक़े सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंजो मफ़हूम आहे पाण फरमायो राति मूंखे ॾेखारियो वियो हिकिड़ो रजुल साले, हिकिड़ो साले बंदो, माना ख़्वाब में पाण ॾिठो। अबू बकर जेको न उन सां ॻंढिजी वियो, उन शख़्स सां, उन साले बंदे सां अबू बकर ॻंढिजो। अबू बकर सां वरी उमर रज़ी अल्लाह ताला ॻंढिजो, उमर सां उस्मान ॻंढिजो। इहो पाण फरमायो ऐं मजलिस पोइ बर्खास्त थी वई। सहाबा चवनि था जेॾी महिल असां उतां लंघियासीं, उतां उथियासीं त असां चयो त इहो इशारो आहे कंहिंजे तरफ़, ख़िलाफ़त जे तरफ़। जंहिं शइ खे, जंहिं मामले खे अल्लाह पाक पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई करे मोकिलियो आहे, इन जी विलायत ऐं इन जी जेका ख़िलाफ़त आहे उहा इन ई तरीक़े सां थींदी। रजुल साले मां मुराद आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ मुत्तसिलन ख़लीफ़ो थींदो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला। उन्हनि सां को मुत्तसिल ख़लीफ़ो थींदो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला। उन खां पोइ मुत्तसिल ख़लीफ़ो थींदो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला। इहो इशारो इन ॻाल्हि जी तरफ़। अहिड़े तरीक़े सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला खे फरमायो त अल्लाह पाक तोखे हिकिड़ी कमीज़ पाराईंदो, अल्लाह पाक तोखे हिकिड़ी कमीज़ पाराईंदो। माण्हू जेकॾहिं इहो इरादो कनि त तूं लाहे इहा कमीज़, त फला तख़ला लहुम, पोइ उन कमीज़ खे मता लाहीं, उन कमीज़ खे न लाहिजां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला खे फरमायो त अल्लाह ताला तोखे हिकिड़ी कमीज़ पाराईंदो, ऐं माण्हू जेकॾहिं चाहिनि तोखां उहो लहराइण त तूं मतां उहा कमीज़ लाहीं। माना छा? ख़िलाफ़त। अल्लाह पाक तोखे कमीज़ पाराईंदो, अल्लाह ताला तोखे ख़िलाफ़त अता फरमाईंदो। माण्हू जेके फितने वारा आहिनि उहे चाहींदा त तूं इहा कमीज़ लाहे,
माना इहो ख़िलाफ़त खे चुनाचे आख़िर में जेके बाग़ी आया मिस्र खां ॿियनि हंधनि तां जिन अची हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जे घर जो मुहासिरो कयो ऐं जंहिंजे आख़िरी नतीजो इहो निकितो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला खे शहीद कयो वियो त हुननि जो बाग़नि जो मुतालबो इहो हो त तव्हां ख़िलाफ़त छॾियो त पाण फरमायो न अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हिकिड़ो हुकुम फरमायो आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हिकिड़ो हुकुम ॾिनो आहे ऐं आऊं पंहिंजे नफ़्स खे पंहिंजी जान खे उन हुकुम ते पाबंद रखंदुसि ऐं उहो हुकुम इहो ई हो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ उस्मान अल्लाह पाक तोखे हिकिड़ी कमीज़ पाराईंदो यानी ख़िलाफ़त अता फरमाईंदो माण्हू चाहींदा त तूं उहा कमीज़ लाहे माना तूं इहा ख़िलाफ़त छॾ पर न छॾिजांइ फला तख़ला लहम कॾहिं बि उहा ख़िलाफ़त माण्हुनि जे करे न छॾिजांइ अहिड़े तरीक़े सां रावी फरमाए थो चवे थो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फितननि जो ज़िक्र फरमायो फितना ईंदा फितननि जो ज़िक्र हलियो पिए त पाण फरमायो हज़रत हिकिड़ो शख़्स जेको आहे उहो यानी कपिड़ो वेड़े उनजो मुंहुं ढकियल हो उहो उतां लंघियो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही शख़्स जेको हूंदो न उन फितने में हक़ ते हूंदो फितनो थींदो उन फितने में हीउ जेको शख़्स आहे पाण इशारो करे फरमायो ही शख़्स जेको आहे उहो हक़ ते हूंदो त रावी चए थो ऐं ओॾी महिल ई उथियुसि छो त मुंहुं वेड़ियो पियो ख़बर कान्हे भई केरु त मूं वञी ॾिठो त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे त मूं उनजो चहिरो जेको आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ करे माना चहिरे तां कपिड़ो हटाए चहिरे खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ करे वरी मूं सवाल कयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां या रसूल अल्लाह हीउ शख़्स पाण फरमाए हा इहो शख़्स वरी हिकिड़ी ॿी हदीस अचे थी जंहिंमें पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फितनो थींदो उन फितने में ही उस्मान जेको आहे मज़लूम हुअण जी हालत में क़त्ल कयो वेंदो फितनो थींदो ऐं ही उस्मान मज़लूम हुअण जी हालत में शहीद कयो वेंदो क़त्ल कयो वेंदो त अहिड़े तरीक़े सां कई सारा फ़ज़ाइल आहिनि जेके अल्लाह हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मस्जिद जेका हुई मस्जिद नबवी उहा सोड़ी थी पई माना माण्हू अल्हम्दुलिल्लाह मुसलमान थिया पे ऐं मदीना में वफ़ूद आया पे पहिरीं मस्जिद नंढी हुई हाणे माना माण्हू वधी विया ऐं मस्जिद तंग थी पई हुज़ूर पाक मस्जिद जे बराबर में को यानी का ज़मीन हुई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही फलाणे कबीले जी जेका ज़मीन आहे को माण्हू ख़रीद करे ऐं मस्जिद खे जेके वसी करे जरे कुशादो करे त अल्लाह पाक इन जे बदिले में इन ज़मीन खां भली ज़मीन जन्नत में उनखे अता फरमाईंदो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला चयो त अल्हम्दुलिल्लाह जंहिं मफ़हूम मूं पंहिंजे ज़ाती माल मां उहा ख़रीद करे ऐं उहा मस्जिद जे अंदरि जेको शामिल कई त अहिड़े तरीक़े सां कई सारा फ़ज़ाइल आहिनि जिन जे बुनियाद ते अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि जा वॾा वॾा जेको आहे सो दर्जात ऐं मर्तबा अता फरमाया इन्हनि हज़रात खे जिन खे जेको थो यानी दुनिया में ई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियनि पिया तव्हां जन्नती आहियो ऐं शहीद थींदा इहो पाण फरमायो तव्हां शहीद थींदो शहादत तव्हांखे हिकिड़ी ॿी हदीस में चए थो हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीना मुनव्वरा जे हिकिड़े बाग़नि मां हिकिड़े बाग़ में वेठा हुआ मदीना मुनव्वरा जे बाग़नि मां हिकिड़े बाग़ में हुआ उन बाग़ जो दरवाज़ो बंदि हो बाग़नि खे केॾी केॾी महिल हूंदियूं आहिनि नंढियूं भितियूं ऐं दरवाज़ो हो उन दरवाज़ो बंदि पियो ऐं आऊं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं आऊं ख़ादिम जी हैसियत में माना आऊं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु उन बाग़ में हुआसीं त कंहिं माण्हूअ ॿाहिरां को माण्हू आयो ऐं उन अची दरवाज़ो खोलण जी दरख़्वास्त कई इस्तफ़्ताह माना उन चयो त दरवाज़ो खोलियो
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां दरवाज़ो खोलियो ऐं जेको माण्हू अचे न इन खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियो। चई मूं दरवाज़ो खोलियो त अबू बकर रज़ी अल्लाहु ताला अन्हु मूं हुनखे चयो त तव्हांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी। हुन चयो अल्हम्दुलिल्लाह। वरी दरवाज़ो मूं बंदि करे छॾियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अंदरि आया। थोरी देरि खां पोइ वरी दरवाज़ो खुलण जो कंहिं खुड़को कयो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला खे फरमायो दरवाज़ो खोलियो ऐं जेको माण्हू अचे उन खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियो। मूं दरवाज़ो खोलियो त हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला मूं उन्हनि खे बि इहो चयो त तव्हांखे मुबारक हुजे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी। वरी दरवाज़ो मूं बंदि करे छॾियो। थोरी देरि खां पोइ वरी हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला आया। माना टियों दफ़ो को माण्हू आयो उन जी दरवाज़ो खोल रहियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बश्शिरहु बिल जन्नह अला बलवा तुसीबहु। हिन खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे अला बलवा तुसीबहु, पर हिकिड़ी मुसीबत सां हिकिड़ी मुसीबत हिन खे पहुचंदी। त मूं दरवाज़ो खोलियो त उस्मान रज़ी अल्लाह ताला मूं हुननि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी ऐं इहो मूं ॿुधायो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त तव्हांजी जन्नत जी ख़ुशख़बरी त हुजे पर हिकिड़ी आज़माइश ईंदी तव्हां ते, हिकिड़ी सख़्ती ईंदी जेका तव्हांखे उहा परेशानी पहुचंदी। पाण अल्लाह जी शुक्र कयो पर पाण फरमायो वल्लाहुल मुस्तआन, अल्लाह पाक खां ई मदद तलब करियां थो ऐं अल्लाह पाक खां मदद तलब करियां थो त इहा जेका मुसीबत अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशन गोई फरमाई आहे ज़ाहिर आहे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशन गोई थींदी ऐं इहा मूंखे तकलीफ़ पहुचंदी, पर तकलीफ़ मुक़दर में लिखियल आहे। हाणे उन तकलीफ़ में आउं अल्लाह पाक खां मदद तलब करियां थो त अल्लाह ताला मुंहिंजी उन में मदद करे। हिकिड़ो शख़्स चए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला खे वेझो घुराए पाण हुनजे कन में का ॻाल्हि फरमाई ऐं मूं ॾिठो इहो त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जो चहिरो जेको आहे उन जो रंग बदिलजी वियो। जेॾीमहिल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जे कन में उहा ॻाल्हि चई त हज़रत उस्मान जे चहिरे जो रंग बदिलजी वियो। पोइ ज़ाहिर त हिकिड़ो राज़ हो। पोइ जॾहिं वरी आख़िरी वक़्त में यानी हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जी ख़िलाफ़त जे आख़िरी ज़माने में जॾहिं इहो फितनो निकितो ऐं माण्हुनि अची इख़्तिलाफ़ात कया ऐं आख़िर में अची घेराव कयो जेको आहे उनजो घर जो, त पाण फरमायो त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हिकिड़ी ॻाल्हि फरमाई हुई, उहा इहा ई त तोखे अल्लाह पाक हिकिड़ी कमीज़ पाराईंदो जेका मूं पहिरीं ज़िक्र कयो। अल्लाह पाक तोखे हिकिड़ी कमीज़ पाराईंदो, माण्हू चाहींदा त तूं उहा कमीज़ लाहे पर मता लाथी वई उहा कमीज़ न लाहिजांइ, उहा कमीज़ ख़िलाफ़त आहे। अल्लाह पाक तोखे ख़िलाफ़त अता फरमाईंदो। ए उस्मान, अल्लाह पाक तोखे ख़िलाफ़त अता फरमाईंदो, माण्हू तोखां उहा ख़िलाफ़त खसणु चाहींदा पर मतां उहा ख़िलाफ़त उन्हनि माण्हुनि जे लाथी अथई। शहीद माना हासिल इहो आहे त भले तूं शहीद थी वञी त शहीद थी वञा पर माण्हुनि जे चवण ते इहा ख़िलाफ़त न लाहिजांइ, या अल्लाह पाक तोखे पाराई आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे यानी पाण जेॾीमहिल मैसूर हुआ जेके कई ॾींहंनि ताईं पाण मैसूर हुआ, हिकिड़ो दफ़ो पाण मथां भित तां मथां निहारे ऐं उहे जेके बाग़ी हुआ उन्हनि खे चयो त ॾिसो आऊं तव्हांखे अल्लाह जो ऐं इस्लाम जो वास्तो ॾेई इहा ॻाल्हि पुछां थो त छा तव्हांखे इहा ॻाल्हि ख़बर कान्हे त मदीना मुनव्वरा में जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया त मदीने में हिकिड़े बीरे रूमा खूह खां अलावा सॼो पाणी कड़ो हो, खारो हो, हिकिड़ो मिठो खूह हो। पाण फरमायो जंहिंजो मफ़हूम आहे त जेको माण्हू इन खे ख़रीद करे मुसलमाननि खे ॾेई छॾे उन खे अल्लाह पाक जन्नत अता फरमाईंदो, जन्नत जो इन खां भलो खूह अता फरमाईंदो। पोइ मूं पंहिंजे ज़ाती माल मां ज़ाती पैसनि मां ख़रीद करे मुसलमाननि लाइ वक़ुफ़ कयो। अॼु तव्हां उन मिठे पाणी उन मूं वारे वक़ुफ़ कयल खूह मां मूंखे पाणी पीअणु कोन पियो ॾियो, एतिरे क़दुरु जो मजबूर थी वियो आहियां, खारो समुंड जे
जहिड़ो पाणी पीअण दे। हुननि जो हा ठीक, तव्हां सही था चओ, अल्लाहुम्मा नाम। बाग़ी हुआ, चवंदा हा इहा ॻाल्हि सही आहे। वरी पाण चयो आऊं तव्हांखे अल्लाह जो ऐं इस्लाम जो वास्तो ॾेई करे ॻाल्हि करियां थो, त तव्हांखे इहा ख़बर कान्हे त जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ज़मीन जेका आहे हीअ ज़मीन मस्जिद जे बराबरि में, इहा जेको वठी करे मस्जिद में लॻाए उन जे लाइ जेको त जन्नत आहे, जन्नत में इन खां भली ज़मीन उनखे मिलंदी। उहा मूं पंहिंजे ज़ाती पैसनि मां वठी करे ज़मीन मस्जिद में लॻाई, यानी उहा ख़ुशख़बरी मूंखे हासिल आहे। हुननि जो अल्लाहुम्मा नाम, हा इहा बि असां मञूं था। वरी पाण फरमायो त तव्हांखे इहा ख़बर कान्हे त मूं जैशुल उसरा जी तयारी कई हुई, यानी तबूक जे लश्कर में मूं हेतिरा उठ 600 उठ पूरे सामान समेत ऐं 1000 दीनार ऐं उन जी पूरी तयारी मूं कराई हुई। ऐं पाण त हुननि जो हा बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे। पाण फरमायो तव्हांखे इहा ख़बर कान्हे त सुबैर पहाड़ ते आऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं अबू बकर ऐं उमर चारई ॼणा हुआसीं। सुबैर में हरकत आई पहाड़ में, हुन जा पत्थर हेठि किरिया। पाण फरमायो ए सुबैर, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पेर मुबारक हुन ते हयो ऐं पाण फरमायो सुबैर बीह रह, तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी, हिकिड़ो सिद्दीक ऐं 2 शहीद तुंहिंजे मथां आहिनि। त सुबैर बीह रहियो। हुननि जो हा। त हज़रत उस्मान जो अल्लाहु अकबर, माना अल्लाह जो शान अजीब। तव्हां मुंहिंजूं सभु ॻाल्हियूं मञो पिया, सभु मुंहिंजे ॻाल्हियुनि जी तस्दीक करियो पिया, त आऊं हक़ ते आहियां। उन जे बावजूद बि तव्हां पंहिंजी ॻाल्हि सां कोन मुड़ो। इंशाअल्लाह आऊं शहीद थींदुसि, इंशाअल्लाह आऊं शहीद थींदुसि ऐं मूंखे इहा शहादत क़बूल। त अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे इन्हनि सभिनी भलारनि सां महबत नसीब फरमाए। सभई सहाबा प्यारा, सभई अहले बैत प्यारा, सभई बुज़ुर्ग अल्लाह वारा सभु प्यारा। जेको माण्हू अल्लाह वारो आहे, जेको अल्लाह जो प्यारो आहे, जेको अल्लाह जो महबूब आहे, अल्लाह जे महबूब जो महबूब आहे, जेको माण्हू उन खे जेकॾहिं महबूब न रखिजे त इहा असांजे लाइ ख़तरनाक ॻाल्हि आहे। हुननि जे लाइ का परवाह कान्हे। हू त जंहिं मर्तबे ते अल्लाह पाक हुननि खे पहुचायो उन ते पहुची विया, पर असांजे लाइ जेकॾहिं असां इहा मर्तबो चाहियूं, महबत अहिड़ी शइ आहे जो फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलमरो मामन अहब्बा, इंसान उन शख़्स सां गॾु हूंदो जंहिंसां उनखे महबत आहे। माना जेकॾहिं जन्नती शख़्स आहिनि, अल्लाह जा महबूब आहिनि, वॾे दर्जन वारा आहिनि, जेकॾहिं असांखे उन्हनि सां महबत आहे त अल्लाह पाक असांखे उन्हनि सां गॾु करे छॾींदो। हू जन्नती पक्का आहिनि, असांखे बि अल्लाह जन्नती बनाईंदो। अल्लाह ताला असां सभिनी खे इन्हनि सभिनी पाक हस्तियुनि जी महबत नसीब फरमाए ऐं इन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुन्नत